लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं नामियारे सहाफ़ी जनाब सुहेल सांगी साहब सां जारी आहिनि। वक़फ़े खां अवल मूं साईं खे अर्ज़ु कयो त असां ॿिनि शख़्सियतुनि कामरेड नज़ीर अब्बासी ऐं कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी साहब ते ॻाल्हाईंदासीं। सुहेल साहब, मुंहिंजो ख़्यालु आहे त अवल तव्हां अज़ीज़ सलाम बुखारी साहब ते ॻाल्हायो, तव्हांजी उन सां मुलाक़ातूं बि हुयूं ऐं आख़िरी जेका उन जे मिटीअ मां हवाले करण वारी टंडे जाम में आहे उन में बि तव्हां आहियो। जॾहिं खां तव्हां ॾिठो ऐं उन ते सॼो ॻाल्हायो। कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी आउं सम्झां थो त 60s वारे पीरियड में सिंध कमेटी जो सेक्रेटरी हो कम्युनिस्ट पार्टी जो, ऐं पोइ उन में जेको इहो प्रो चाइना ऐं प्रो मॉस्को जेका तक़सीम थिए थी त उन में कामरेड अज़ीज़ सलाम जेको प्रो चाइना पासे होॾां हुन अडॉप्ट कयो। इन में थियो इहो हुयो त टंडे मोहम्मद ख़ान में थी हुई पार्टी कांग्रेस। हाणे उन खे कॾहिं चयो थो वञे इहा पार्टी कांग्रेस हुई के इहो त पार्टी वर्कर्स कॉन्फ्रेंस हुई, पर उन में जेको शयूं थियूं अडॉप्ट थियूं त उहे कॉन्फ्रेंस खां वधीक कांग्रेस वारियूं लॻनि थियूं। त उन में ॿ टे शयूं थियूं। हिकिड़ो त इहो थियो त उन में जेका पार्टी थीसिस आहे उहा पेश कई वेंदी आहे ऐं ॿियो उन में सेंट्रल कमेटी चूंडी वेंदी आहे ऐं पोइ सेक्रेटरी ऐं पोलिट ब्यूरो वग़ैरह। त उन में थीसिस जेका पेश कई हितां खां कामरेड नाज़िश अमरोही, प्रोफेसर जमाल नकवी ऐं हिकु को ॿियो बि नालो आहे मूंखे सिल पियो थिए, त हिननि उते पेश कई उहा थीसिस पेश कयूं त पोइ उहा जेका आहे सा कॉन्फ्रेंस में रिजेक्ट थी वई। त पर उनजे जवाब में डेमोक्रेटिकली रिजेक्ट कोन थी, इहो अप्रूव थी, मूंखां विसरी वियो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी जी थीसिस आई। त इहो मूंखे एग्ज़ैक्टली हाणे इहो नथो चई सघां त उहो मंज़ूरु थिया त पोइ त ॿी छो वठिजे हा, बल्कि ॿ थीसिस पेश थियूं। मुंहिंजे ख़्याल में इहो वधीक थियो बि ईअं हूंदो। त कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी जेका थीसिस हुई उहा रिजेक्ट थी। उन में जेको मेन एम्फेसिस हुयो ॿ टे शयुनि जो, हिकिड़ो त उन में जेको पार्टी जो रवैयो जेका बि उन वक़्तु सिटिंग गवर्नमेंट हुई अयूब ख़ान जी लोकल बॉडीज़ कराए पई, उनजा चाइना सां रिलेशनशिप आहिनि वग़ैरह वग़ैरह, त थोरो सॉफ्ट पियो रहे। ॿियो जेको उन में बीहे पियो इहो बिल्कुलु कामरेड ताहा वारा जेके बांग्लादेश में बंगाल में हुया उन्हनि जी। त ॿियो जेको उन्हनि जो जेको हुयो उहो हुयो त भई हीअ असां वटि छाकाणि जो उहे वॾे पैमाने ते असां वटि इहो जेको इंडस्ट्रियल लेबर मौजूदु न आहे, त इन जे करे असांखे हारियुनि जे ज़रिए ई इनकलाब आणणु खपे वग़ैरह वग़ैरह, ऐं मज़दूर जेके आहिनि से सेकेंडरी शइ आहिनि। टियों जेको पॉइंट ऑफ व्यू उहो हुयो त जेको हू कनि पिया पहिरीं थीसिस जेका कामरेड इमाम अली नाज़िश वारनि जी हुई, उन में हू उनखे इन ते वधीक पिया स्ट्रेस कनि त भई वधीक मुल्क में डेमोक्रेटाइज़ थिए ऐं सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सूबा ॿिया टिया ई, ऐं इन में मिडिल क्लास जेको आहे इन खे असां वधीक एक्टिव करे सघूं था। मिडिल क्लास जेकॾहिं एक्टिव थिए थो त पोइ असांजे प्लस इन में इहो त भई जेका रूरल एरियाज़ आहे हारी कमेटी या हारी आहिनि उहे, ऐं इंडस्ट्रियल जेको लेबर आहे अयूब जे ॾींहंनि में त बहरहाल वॾो लेबर हो, त उन जे ज़रिए असां हिकिड़ो पंहिंजी हिन ॻाल्हि खे पॉलिटिक्स खे अॻिते वधाए सघूं था। त ही ॿ उन में जेके मेजर पॉइंट्स आया। ऐं जॾहिं हैदराबाद आयो होपफुली 67 जी पछाड़ी आया, 68 जो शुरू आहे, त ओॾी महिल इहा डिवीज़न थी चुकी हुई। हाणे मुंहिंजी जेका कामरेड इमाम अली नाज़िश सां मुलाक़ात थी त उहा थी हुई बाकर सनाई जे ज़रिए। बाकर सनाई
हारी कारकुन हिकिड़ो बला जो हारी कारकुन हो, कलरी जो इन पंहिंजे सन जे भरिसां ॻोठु आहे, तमामु हिकिड़ो शाइर बि ऐं बिल्कुलु अवामी अंदाज़, हुनजी लिविंग बि सॼी अवामी, छा ॻाल्हि कजे। हुन जी असांजे हुन कामरेड जेको किताबनि जी दुकान जे फ्रंट जो इंचार्ज जो छगन, उन सां हुनजी हुई दोस्ती हुई, त हू ईंदो जॾहिं बि हैदराबाद अचे पियो वञे पियो त अची राति असां वटि रहंदो हो। पोइ हीअ हिक ॿिए खे हू ठोंगूं पिया हणंदा हुया, जी भई हू प्रो चाइना थी वियो हुयो, हीउ प्रो रशिया थी वियो, त ठोंगूं पिया हणंदा हुआ ॿियो टियों। त मूं चयो यार तव्हां जेको बि चयो पिया, आऊं हिकिड़ो टियों माण्हू विच में वेठो आहे, मुंहिंजो बि त को रखो न हिसाब, ॿुधो न या ॿुधायो, जंहिंमें आऊं कुझु सम्झां त सही न। ख़ैर उन्हनि इहो सॼो पोइ हुनखे छगन चयो, पहिरीं चई ॿुधी छा कंदे, मूं चयो न यार इहो आहे न, त बाकर सनाई खे चई त हाणे ॿुधाए तूं। पोइ हुनखे चई इहो न थींदो त हीउ जेको आहे सो फिरी वञे, मुनरिफ़ थी वञे असांखां, वग़ैरह वग़ैरह। त हुन चयो बि थी वञे त पोइ थी वञे, छा आहे। ख़ैर पोइ उनजे ॿिए टे ॾींहं ते अलाए छा मूं चयो, छगन जे अॻियां ई चयो, मूं चयो कामरेड जेको अज़ीज़ सलाम बुखारी साहिबु आहे, उहो कॾहिं हेॾां अचे थो त ॿियो न त हिकिड़ो वॾो माण्हू आहे, नालो आहे, आऊं खणी हिकिड़े मौक़े सां बीठो आहियां, उहो ग़लति या सही आऊं त सही सम्झी बीठो आहियां, पर हुनजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे, मतिलबु मूंखे ख़ुशी थींदी त भई आऊं कॾहिं ज़िंदगी में रखां त यार हीअ अहिड़े माण्हू सां आऊं मिलियो हुउसि। मुंहिंजो बिल्कुलु ठीकु आहे, करियूंसि था। पोइ छगन मूंखे चई त इहो आऊं तूं वाक़ई मिलंदे छा, मूं चयो हा। चई त इहो पोइ त आऊं पार्टी खे रिपोर्ट कंसि। मूं चयो रिपोर्ट छो थो करे, तूं इहो चवनि भई सोहेल परमिशन थो वठे, इहो वधीक प्रॉपर आहे। चई ठीकु आहे। पोइ हिन बहरहाल प्रोफेसर सां ऐं जाम सां जेको उते पुछियो, चई भली बि मिले, ठीकु आहे। त मिलियसि, कचहरी कई, ॻाल्हायमि, हू सॼो जीअं तो पे पुछो न सॼो बैकग्राउंड, पोइ घर ॿार फैमिली, पोइ कीअं पढ़िया, पोइ छा आहे उहो सॼो हू करे, पोइ कीअं इंस्पायर थियसि इन खां, ऐं पोइ चए त हीअ जंहिं सां गॾु तूं हाणे करें पियो, हिते तोखे 6-8 महीना जेको बि टाइम थियो इन खां वधीक हूंदो, त उन सां इहो तूं करें पियो त इन कीअं थो ॾिसी। यार आऊं त ठीकु थो ॾिसां, ऐं इन में सवाइ इन जे जो हिकिड़ो ई जेको ऐं दुकानदारी वारो कमु पियो कयां, इन मां बेज़ार आहियां, बाक़ी बसि ठीकु आहे। पोइ उन ॿुधाए पियो त नज़रियाती तौर ते त हीअ जेको हुनजी थीसिस हुई त उन तौर ते हीअं आहे हीअं आहे। त मूं चयो मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजे इन यूथ में जेको मिडिल क्लास जे हुन में पवे थी, इन में वधीक पोटेंशियल आहे, ऐं आउं सम्झां थो त हीअ हिते पाकिस्तान जे इन्हनि कंडीशन्स में वधीक रोल प्ले करे सघंदी। मुंहिंजो हारियुनि वारो जेको आहे इहो रहणु खपे, पर उन ते असीं डिपेंड नथा करे सघूं। पोइ हू पंहिंजा आर्गूमेंट ॾिए पियो, जेके बि ज़ाहिर त के इलाही आर्गूमेंट ॻरा बि हुया। त मूं चयो जेको मूं ॾिठो आहे ॿारनि वञी करे, ऐं कुझु महीना मैट्रिक पास करे शायदि, या उनखां अॻु में किथे रहियो बि हुउसि कुझु हंधनि ते, त पोइ उते मूं ॾिठो आहे त उते जो जेको हारी आहे, जंहिं क़िस्म सां उहो ज़िंदगी गुज़ारे, हुनखे ॿिए कंहिं शइ करण जी सोचण जी फ़ुर्सत ई कोन्हे, हुनखे इहो हू चइबो न शौर ई कोन्हे, वग़ैरह वग़ैरह। त असां किथे को पॉकेट्स वग़ैरह ठाहे वठूं पोइ त ॿी ॻाल्हि आहे। त बहरहाल हुनजो इहो त असां वेंदासीं त पोइ हीअं थींदो, पोइ हीअ ॻाल्हि पकड़बी, वग़ैरह वग़ैरह। त हीअ हिकिड़ो असांजो मुंहिंजो ख़्यालु आहे त 2-2.5 कलाक जो हिकिड़ो रहियो डिस्कशन। त पोइ मूंखे चई त इहो पोइ मुलाक़ात थियणु खपे। मुंहिंजो इहा शइ ज़हन में रखो कमरेड, त आउं पंहिंजे उन यूनिट खे ॿुधाए आयो आहियां त आउं तव्हां सां मिलणु वञा थो, ऐं फ़िलहालु मूंखे इन पहिरें धक में मूंखे को बि सवाइ तव्हांजी पर्सनैलिटी जे
बाक़ी कंहिं बि शइ मूंखे कोई हू न कयो आहे inspire। मुतासिर न हा कयो। मतिलबु न कयो आहे। बाक़ी मुंहिंजो इहो ठीकु आहे त मूंखे जेकॾहिं केॾी महिल कोई ॻाल्हि सुधी त ज़ाहिर त हिते सभई करियूं पिया ऐं ओपन हार्टेडली ऐं हिकिड़ो ख़ुलूस सां सभई तव्हां बि करे था असीं बि करियूं था। उन में को आहे कोन। आउं जेके उते करियां पियो उते बि को मूंखे रसा त कोन विझंदा भई जेकॾहिं आउं अदरवाइज़ सोचां मूंखे छा कंदा त आउं खणी हिन पासे वेंदुसि। त मुंहिंजो अहिड़ी का सिचुएशन थी त आउं तव्हां सां बिल्कुलु रुजू कंदुसि ऐं होपफुली तव्हां ॾाढो ओपन हार्टेडली वठंदव वग़ैरह वग़ैरह। त ही मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ी आहे। मां भायां थो त उहा अरे भरनि खां पोइ बाकर खां पुछंदो रहियो ऐं बाकर पछाड़ी ताईं मतिलबु पछाड़ी ताईं आई मीन त ॻच सालनि ताईं उहो असां वटि अची रहंदो हो ऐं उन में कॾहिं असां बि कोन कंदा हुआसीं। हू बि कोन कंदो ॾाढो मोहबत वारो माण्हू हो। त हू इहो सां थियो। पोइ इहो जॾहिं गुज़ारे वियो कॉमरेड अज़ीज़ सलाम बुखारी साहब त मूंखे साईं लाइक़ थिए बि फ़ोन कई। ऐं जेल मां आज़ादु थिया मुंहिंजे ख़्याल में आफ़ताब में हुउसि या इबरत में हुउसि। मूंखे फ़ोन कई यार उहो हिकिड़ी वॾी तव्हांजे लाइ ॾुख जी ख़बर आहे वग़ैरह वग़ैरह। चयो अलाए छा थो चवे। पोइ ॿुधाई चई हीअं आहे ऐं हुनजी बाडी खणी था अचनि हिते साईं हैदर अली लिगारी जे घर। साईं हैदर अली लिगारी हुननि सां दोस्ती हूंदी जंहिंजी मूंखे पोइ ख़बर पई। पर इन असां वारे ग्रुप सां जाम सां पार्टी जो बाक़ाइदे हर महीने चंदो बि ॾींदो ऐं जेको ग्रुप हिकिड़ो ठहियलु हुन में वेंदो हो ऐं ॾाढो फज़ीलत वारो माण्हू हो। इलाही मुंहिंजा किताब विताब छपिया आहिनि। त चए थो हुनजे घर आहे बाडी खणी आया आहिनि। ख़ैर आऊं पहुतुसि आख़िरी किथे गुज़ारे वियो? यार इहो मूंखां विसरी वियो आहे। पोइ हैदर अली लगारी साहिब जे घर खां पोइ वरी वठी विया होॾां टंडेजाम। त हुते टंडेजाम आऊं कोन वियो हुउसि। इन करे जेको वञूं पिया त उन में जेको सुवारियुनि जो बंदोबस्तु थिए पियो उहो न पियो बीहे। उन में साईं लाइक़ ॾाढी कई त तव्हां मिलिया हूंदो शायदि। हा साईं सां हिकिड़ो अजीब हुन ॾाढी कोशिशि कई त भई कंहिं न कंहिं नमूने सां हिनखे त अटकायोसि खणी वञिसि त बराबरि। त बराबरि हुते असां आख़िरी दीदार कयोसीं ऐं सॼो थियो। त बसि हिकिड़ो थारो जेंटलमैन ऐं हुन जूं ॿ टे किताब आहिनि सिंधी में छपिया आहिनि। ऐं प्लस हुनजो इहो त हू करे पियो हुन सॼी ॿोली सिंधी ॻाल्हाईंदो बि सिंधी हो। सॼो इहो हुनजो हूंदो त भई इहो ई कयो ऐं ॿियनि सभिनी खे तलक़ीन बि कंदो त भई तव्हां जेकॾहिं हिते आया आहियो त हिन माण्हुनि सां त पोइ हिन जी ॿोली त ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां हिननि जी ॿोली नथा ॻाल्हायो ऐं पोइ जेकॾहिं तव्हां कुझु बि चओ था त तव्हां त उथंदे ई हुनखां बिल्कुलु परे धिकजी वियो न। त हू हुनजो हिकिड़ो हो ऐं ॾाढो शानदार माण्हू। सुहेल साहब 50 सालनि खां पोइ अवां सम्झो था त उन दौर जी कम्यूनिस्ट पार्टी में एसि ताईं बि बंदिशूं हुयूं त कंहिंसां मिलिजे कंहिंसां न मिलिजे? यार मुंहिंजे ख़्याल में एतिरो को स्ट्रिक्ट न हो। न पर तव्हां खे जेको माण्हू मिलाए थो त उहो त चए त मां रिपोर्ट कंदुसि ऐं अवां त चओ यार रिपोर्ट जे बदिरां ईअं चओ त मां असीं वेठा आहियूं त उहो केतिरो फॉर्मल आहे केतिरो इनफॉर्मल आहे मूंखे को अंदाज़ो कोन्हे हुनजो। न पर हिकिड़ी शइ हूंदी। पर ॾिसो न बाकर सनाई असां वटि अचे पियो रहे पियो। कासिम पथर हू कॾहिं पार्टी में रहियो पार्टी खे वेझो बि रहियो ख़िलाफ़ बि रहियो। हुते असां वटि अची रहंदो बि सतसुरी ॿुधाए वेंदो हो। सभिनी खे ख़बर असीं मथे इहो ॿुधाईंदा बि हुआसीं त भई हीअ आहे ऐं इन खे तव्हां इन तौर ते वठो त हिकिड़ो ॿियो जेको करंट आहे सोसाइटी में उहो ही थॉट बि आहे जेको
तव्हांजी वर्किंग या तव्हांजो जेको बि पॉलिसी थाट नज़रियो जेको बि आहे उन जे बारे में ई ॻाल्हि आहे। मतिलबु मूंखे त ॿ क़ासिम जा ऐं इन जा बाकर सनाई जा मुमकिन आहे ॻोल्हिजे त को ॿियो बि को निकिरी सघे थो, उन्हनि जा आहिनि। त असांखे कॾहिं बि उनखे कोन रोकियो वियो त भई भला ॿियो न त मिलियो या न मिलियो ॿी जी ॻाल्हि आहे, असीं हुनखे चइसो भई असां जॻहि कोन तूं न रहंदो कॾहिं बि कोन थियो। ऐं क़ासिम सां त पोइ बि इलाही अरसे ताईं हुनजे डेथ ताईं संगत रही ऐं ॾाढी मोहबत कंदो हो।